रूबरू में जो मेज़बान इम्तियाज़ कीरो रागनी असां पंहिंजे प्रोग्राम रूबरू में हर भेरे कंहिं न कंहिं मतिलबु जेके असांजा नुमाइंदा आहिनि जेकी 26 जून ते मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि नवाब शाह शहीद बेनज़ीराबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ 14 ज़िलनि में त हिन वक़्तु जेकी असां सां जेकी शख़्सियत गॾु आहे की HM खोजा टाउन कॉर्पोरेशन जी यूनियन कमेटी 9 जा चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन आहिनि। साईं जिन खां वीचार वठंदासीं त जेकी उन्हनि जे हवाले सां जेकी उते वर्क थी रही आहे या हुनजे जेके मुक़ाबले में कहिड़ियूं पार्टियूं आहिनि कहिड़ियूं तंज़ीमूं आहिनि कहिड़ा उम्मीदवार आहिनि इहे सभु इन्हनि सां रूबरू सवाल जवाब कंदासीं। अस्सलाम वालेकुम इम्तियाज़ साहब, तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे इन रूबरू प्रोग्राम में असांखे शिरकत करण जी दावत ॾिनी ऐं तव्हांजो लख थोरा तव्हांजी लख महिरबानियूं। ते अर्ज़ु कंदो हलां त मां जेको UC 9 HM खोजा टाउन जेको आहे उन में असां उमेदवार आहियूं ऐं असांजो पूरो पैनल आहे दम दमादम मस्त कलंदर जे नाले ते। सो असांखे अलाह जी महिरबानी सां पूरो पैनल आहे। मां चेयरमैन जे लाइ आहियां, ॿियो मुंहिंजो दोस्त सिजाद मला सवार सिजाद मला साहिबु वाइस चेयरमैन ते आहे ऐं असांजा ॿिया जेके आहिनि काउंसलर ते बि आहिनि, वार्ड 1 1 वार्ड 2 वार्ड 4 इन ते काउंसलर जा नुमाइंदा बि आहिनि ऐं असांखे जेको अलाह जी महिरबानी सां सुठी मोट मिली आहे। तव्हांजी ॻाल्हि खे मां ॿुधाईंदो हलियां त कंहिं दौर में हीउ नवाब शाह जो जेको इलाइक़ो गरीबाबाद आहे, अज़ीम कॉलोनी आहे, दौलत कॉलोनी, भंगवार कॉलोनी, इहो हा इहे वाक़ई सिंधी बसतियूं जेके इहे वाक़ई जेको आहे सो ईअं सम्झो त लियारी हुई पीपल्स पार्टी जी ऐं हींअर जेको आहे चो असांखे अलाह जी महिरबानी सां सुठी मोट बि मिले ऐं असां सां मुक़ाबिलो जेको आहे से 4 आहिनि पार्टियूं आहिनि उन्हनि सां आहे ऐं 2 असां आज़ादु उमेदवार आहियूं ऐं इनशाअल्लाह असांखे बहितर मोट मिले पई। तव्हां बि जेकॾहिं सर्वे कई हूंदी त कुझु तव्हांखे ख़बर पई हूंदी त असांजी हुते छा पोज़ीशन आहे। साईं, मां अर्ज़ु कयां त मां हिकिड़ो सरकारी मुलाज़िम हुउसि जेको मां 60 साल सर्विस पूरी करे तक़रीबन मूंखे 2 साल थी विया आहिनि, मां रिटायर थी वियो आहियां ऐं मां घर वेठो हुउसि। पोइ असांजे दोस्तनि कुझु जेको आहे सो असांखे कुझु दोस्तनि जेको आहे सो मशवरो ॾिनो त साईं तव्हां हाणे घर वेठा आहियो ऐं अचो तव्हां जेको आहे सो असांजी जेको आहे सो पब्लिक ख़िदमत जे लाइ सो मैदान में अचो। पोइ असांजो जेको आहे सो दोस्त ज़वार सिजाद मला साहिबु उन्हनि सां बि राब्तो थियो ऐं उन्हनि बि असांखे सुठी मोट ॾिनी ऐं उन हवाले सां असां हिकिड़ो अज़म खणी निकितासीं त असां जेको आहे पाड़े जी या असांजी यूनियन कमेटी जेका आहे उन्हनि जी आवाम जी असां ख़िदमत कयूं ऐं हितां जो माण्हू जेको आहे सो थोरो बदज़न थियल आहे, थोरी हुनखे कावड़ आहे ऐं उन्हनि सियासी पार्टियुनि खां मां कंहिंजो नालो कोन खणंदुसि छो त सभिनी पार्टियुनि जो उते असरु आहे, थोरो आहे सभिनी पार्टियुनि जो असरु आहे। सो माण्हू उन्हनि खां थोरो नाराज़ हुआ ऐं असां 2 आज़ादु उमेदवार आहियूं त असांखे उन्हनि सुठी मोट ॾिनी आहे पाड़े वारनि ऐं इनशाअल्लाह असां पाड़े जी जेका उहो ख़िदमत कंदासीं। उन ख़िदमत जे हवाले सां असां हीउ फार्म भरियो आहे ऐं सोशल वर्कर असां बचपन खां ई रहिया आहियूं। जॾहिं असां स्टूडेंट हुआसीं उन ज़माने में बि असां काफ़ी सोशल एक्टिविटीज़ में शामिलु हुआसीं, सगा जे नाले ते या ॿिनि तंज़ीमनि जे नाले ते असां हुन में एक्टिव हुआसीं। पोइ वरी मुलाज़मत में अची वियासीं त पोइ थोरो साइड थी विया। मजीद साहब, छा था सम्झो तव्हांखे सियासत में अचण जो शौक़ु हुयो या अवाम जी ख़िदमत करण जे हवाले सां तव्हां अॻियां आया आहियो, फार्म भरियो आहे मकानी चूंडनि जे हवाले सां या सियासत जो शौक़ु मूंखे बचपन खां ई हो। हींअर बि मूं वटि लाइब्रेरी आहे जिन वटि मूं वटि 6000 किताब आहिनि, मुंहिंजी पंहिंजी पर्सनल लाइब्रेरी आहे। त अदब सां ऐं इन्हनि शयुनि सां मूंखे थोरो शौक़ु हो ऐं ॿियो वरी माण्हुनि सां जेके मसइला आहिनि जेके माण्हू पंहिंजे मुख़्तलिफ़ मौक़नि ते पंहिंजो इज़हार कंदा आहिनि, पंहिंजा मसइला पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि दर्द भरियूं, त ॾाढी तकलीफ़ थींदी आहे जॾहिं माण्हू जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं तकलीफ़ थींदी आहे। ग़रीबनि जी बिल्कुलु सुकून मिले थो। इबादत आहे जेकर इबादत जी नियत सां माण्हू जेकर कमु करे त सवाबु आहे। असां बि हींअर इबादत जी नियत सां आया आहियूं ऐं इनशाअल्लाह ताला असांखे अलाह तौफ़ीक़ ॾींदो ऐं इबादत कंदासीं इनशाअल्लाह ताला तव्हांखे नज़र बि ईंदो। बिल्कुलु इनशाअल्लाह। मजीद साहब, पंहिंजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। हिन वक़्तु असां सां गॾु तव्हांजे UC जो वाइस चेयरमैन असां सां गॾु सजाद मला गॾु आहे त हुन खां बि वीचार वठंदासीं। सजाद भाई, तव्हां जेको आज़ादु उम्मीदवार जी हैसियत सां फार्म भरियो आहे UC 9 में, त छा था सम्झो हिते जेको वाइस चेयरमैन तव्हां आज़ादु तौरु बीठा आहियो त तव्हांजी जेकी अक्सर बिरादरी आहे मल्हा बिरादरी जीअं साईं वारनि जी भट्टी बिरादरी आहे त उहा जेकी नज़र ईंदी आहे त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी सां सलाड़ियल हूंदी आहे ऐं आहे बि। त तव्हां जेको आज़ादु उम्मीदवार तौरु अॻियां आया आहियो त
त छा सम्झी आया आहियो? औज़ुबिल्लाहि शैतान रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। मां सभ खां पहिरियां त मां शुक्रगुज़ार आहियां हिन रूबरू प्रोग्राम में शामिलु थियो आहियूं। जीअं त तव्हां जेको सवाल कयो इलेक्शन जे बाबति सां, बिरादरी हवाले सां, ऐं असांजी जेकी हिते कॉम्प्रेस सियासत बि रही आहे, तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो जेको टेन्यूअर रहियो आहे, मां पाण जेको आहे सो कॉम्प्रेस सियासत जो हिसो रहियो आहियां ऐं मुंहिंजी जेको आहे सो हिकिड़ी जदोजहद रही आहे इन जे हवाले सां त मां 96 में जेको आहे सो कंहिं पार्टी जो मां हिसो हुअमि, पर कुझु उन रंजिश जे करे मां हींअर जेको आहे सो 5 साल खनि मूंखे थी विया आहिनि त मां माना पंहिंजो हिकिड़ो पार्टी घाटी करे माना साइड ते आहियां, आज़ादु आहियां। उन खां पोइ जेको तव्हां सवाल कयो बिरादरी हवाले सां, त असांजी बिरादरी वाक़ई में जेको आहे सो अॼु खां न पर नवाब शाह जे अंदरि शहीद बेनज़ीराबाद जे तरफ़ां जेको आहे सो वाहिद जेको आहे सो असांजी मला बिरादरी हुई, जेकी सो अॼु खां न 1967 खां वठी जॾहिं भुटे साहिब जो दौर हो त इहा ई असांजी नवाब शाह जे अंदरि वाहिद असांजो मला बिरादरी, मला चौंक, मला ग्राउंड सॼो वेंदो आहे। उन में जेको आहे सो असीं भुटे साहिब खे जेको आहे सो वज़ीर आज़म करण जे जेकी हैसियत जे हिसाब सां असांजी मला क़ौम हुई। उन खां पोइ समूरियूं असांजो उते जेको आहे सो काफ़ी सारियूं अहिड़ियूं ज़ातियूं आहिनि जेके उहे बि असां सां माना गॾु कनेक्ट हुयूं। हमेशह जेको आहे सो 1987 खां वठी असांखे जेको यादि आहे, छो असांजी उन टाइम में एज त नंढी हुई, पर जेके असां ॻाल्हियूं ॿुधंदा पिया अचूं त नवाब शाह जे अंदरि असां पीपल पार्टी खां 1987 खां वठी असांजा वॾा जेके बि बुज़ुर्ग हुआ, कुझु हींअर जहिड़ा आहिनि, कुझु हिन फ़ानी दुनिया में लड़णो करे विया, त पीपल पार्टी जे रहिया आहिनि। पर असांखे अफ़सोस इहो आहे त मला बिरादरी जीअं जेको आहे सो हुन में यूसी 9 दौलत कॉलोनी, अज़ीम कॉलोनी, भंगार कॉलोनी, गरीबाबाद जे मुख़्तलिफ़ असांजो पुराणो जेको पाड़ो रहियो आहे, मनोआबाद रहियो आहे, त उन जे जेको अंदरि जेको आहे सो काफ़ी सारी असांजी ज़ात आहे। पीपल पार्टी खां मुसलसल माना हू जेको आहे हुन सां गॾु रही आहे। पर हिन भेरे थी ईअं त सघियो त असांजी जेके असांजा जेको मला बिरादरी आहे उहा ऐं असां सां जेके ॿियूं काफ़ी सारियूं क़ौमियूं आहिनि, असां सां उहे जेके ज़ातियूं गॾु आहिनि, उहे बि असां सां गॾु कनेक्ट आहिनि। पर हिन भेरे इहो छा थियो त असांजे मलाहनि खे जेको आहे सो उन्हनि पंहिंजो हिकिड़ो उन्हनि सिस्टम ठाहियो पीपल पार्टीअ, त जेको बि उमेदवार बीहे थो त तव्हां अचो ऐं असांखां हिकिड़ी पार्टी जेको आहे सो रसीद वठो। पोइ काफ़ी सारा असांजा दोस्त हुआ उन्हनि जेके असांजी बिरादरी जा हुआ, उन्हनि पंहिंजूं रसीदूं वरितियूं। पर उन मां जेको आहे सो अज़ालो इहो थियो जो हमेशह 1987 खां असांजी बिरादरी पीपल पार्टी रही आहे। असीं जेके हुआसीं, असांजो जेको माना मुंहिंजो पंहिंजो जेको हिसाबु हो, मुंहिंजो पार्टी सां तालुक़ु कोन हो पीपल पार्टी सां। असां जॾहिं पंहिंजी जेको आहे सो अखि खोली आहे, उन में जेको आहे मिडल क्लास में 6वीं क्लास में पढ़ूं पिया 96 में, त असां कॉम्प्रेस सियासत में असां हिसो वरितोसीं ऐं उन में असां मुसलसल हिकिड़ी जेको आहे सो जदोजहद कई आहे। सर, नाराज़ जी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो असांजी पार्टी में बि कुझु माना हिकिड़ो क़िस्म जा आहिनि जेके पार्टी सां संजीदा आहिनि, उन्हनि खे उन्हनि हिकिड़ी सीट हिकिड़ी माना हिकिड़ी काउंसिल जी सीट ॾिनी आहे। पर ॾिसो हिन टाइम ते असल में मेजॉरिटी ॾिसबी आहे त मेजॉरिटी जेकी आहे असांजी मला बिरादरी जी आहे। भटी बिरादरी बि आहे, मला बिरादरी बि आहे, अहिड़ियूं खोड़ सारियूं ॿियूं बि ज़ातियूं आहिनि, पर जेकी मेजॉरिटी वधि खां वधि आहे असांजी भटी बिरादरी ऐं मला बिरादरी आहे। सर, हिन टाइम जेकी सूरत हाल आहे त मला बिरादरी खे जेकी टिकट ॾिनी आहे, चेयरमैन जी जेको आहे टिकट ॾिनी आहे भटियुनि खे ऐं वाइस चेयरमैन ॾिनी आहे खोखरनि खे। ऐं जेको खोखरनि जो बि तव्हां हुते ॾिसो त हुनजो वोट घटि आहे तमामु, भटियुनि जो वोट मञूं था हुनजो वोट आहे। पर जेकी मला बिरादरी काउंसिल ॾिनी आहे त उन सां को गॾु कोन्हे को, उन सां चंद माण्हू गॾु आहिनि। पर हिन टाइम ते जेकी बिरादरी बीठी आहे उहा मूंसां गॾु बीठी आहे, छो की मां कैंडिडेट ते जेको आज़ादु उमेदवार आहियां। असांजी कुझु टाइम पहिरियां 4 ॾींहं पहिरियां जेको आहे सो मां सॼी बिरादरी जे अंदरि जेको आहे सो मूं लिफ़ाफ़ा हलाया, उन सॼी बिरादरी खे गॾु करे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु करे ऐं उन्हनि मुंहिंजी भरपूर हिमायत कई आहे। ऐं इनशाला असां हिन कॉलोनी जे अंदरि, हिन यूसी जे अंदरि असां जेको आहे सो माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। असां इनशाला 26 जून ते हीअ हिकिड़ी सिंध जी जेको हीउ शऊर आहे हीउ जागी चुको आहे पूरी यूसी 9 जे अंदरि। इनशाला मला बिरादरी न
मला बिरादरी, भटी बिरादरी, खोरस वारियूं जेको ज़ातियूं मां तव्हांखे पहिरियां ॿुधाए हलियुमि त इहे समूरियूं ज़ातियूं असां सां बिल्कुलु असां सां गॾु आहिनि। उन्हनि खे असां मुख़्तलिफ़ जेको आहे सो अॼु असांखे हिकिड़ो महीनो थी वियो आहे जीअं असां पहिरियां बि जेको आहे सो इन हिसे मां गुज़रिया आहियूं। 2015 जॾहिं BD इलेक्शन थियूं तॾहिं बि मां जेको आहे सो पंहिंजे प्लेटफार्म ते तरक़ी पसंद प्लेटफार्म ते मां कैंडिडेट हुअमि। उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको उम्मीदवार हो उन 520 वोट खयां, मां जेको आहे सो 498 वोट खयां। त सम्झूं था हीअ हिकिड़ी इक़्तिदार जी पार्टी आहे, हुन वटि तमामु सारा खोड़ सारा हुन मशीनगिरियूं आहिनि, हर शइ जेको आहे सो इंतिज़ामी लेवल ते आहिनि। पर इनशाला असीं हिननि मां मुतमिन न आहियूं। असीं इहा बि घुर कई आहे, असां एप्लीकेशन ॾिनी आहे RO खे, DRO खे, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे, त हिन UC जेकी नव आहे इहा हिकिड़ी एहसास पोलिंगियूं आहिनि, हिते जेको आहे सो 5 जेको आहे सो एहसास पोलिंगियूं आहिनि। इन्हनि समूरनि जे अंदरि असांखे जेको आहे सो कैमरा सिस्टम कयो वञे, CCTV कैमरा लॻायूं वञनि। ऐं DRO खे असां इहो बि लिखियो आहे त इहे एहसास पोलिंग आहिनि, हिते असांखे रेंजर्स तैनात कई वञे, पुलिस जेको आहे इंतिज़ाम तैनात कई वञे, त जीअं असां पंहिंजो हर हिकिड़े जेको आहे सो जमहूरियत में जीअं ॾिठो वञे त जमहूरियत में ग़रीब जो हक़ आहे बीहण। नाज़रीन, तव्हां UC 9 जे उम्मीदवार वाइस चेयरमैन ऐं चेयरमैन जा वीचार ॿुधा। हुननि चयो छा बि थी वञे, केतिरो प्रेशर हुजे, केतिरा मिंट या काफ़िला खणी अचनि, पर 26 जून ताईं असां डटा रहंदासीं, उते क़ाइमु हूंदासीं पंहिंजे इन ते, ऐं इन्हनि सां इलेक्शन ते मुक़ाबिलो कंदासीं। ऐं असांजो जेको नारो आहे दमादम मस्तु कलंदड़, ऐं इंशाअल्लाह इहे जेकी इलेक्शन ईंदी 22 जून जे हवाले सां 9 यूनियन कमेटी 9 में असां कामयाबु थी आवाम जी ख़िदमत कंदासीं। नाज़रीन जी इजाज़त, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿी शख़्स सां मिलंदासीं। तेसीं ताईं अल्लाह।